Assalamualaikum. Maman Siti Mitwar Wabala. Shabe Maraj. Allah Rabbul Alamin Pakwae. Shabe Maraj Rahmatun Nematun Jiratae. Allah Rabbul Alamin Pakwae. Shabe Maraj Rahmatun Nematun Jiratae. अल्लाह जेको पंहिंजे ख़ासि बाने खे मस्जिद हराम खां मस्जिद अक्सा वठी वियो। अल्लाह जेको पंहिंजे ख़ासि बाने खे मस्जिद हराम खां मस्जिद अक्सा वठी वियो। कायनात जो सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे बेदारीअ में महराज जी राति ॾेखारियो। महराज जी रात भलारी रात आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पाक आहे। शबे महराज रहमतुन नेमतुन जी रात आहे। बल्कि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मकान खां लामका पहुतो। बल्कि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मकान खां लामकान पहुतो। उमत जे लाइ 5 वक्त फर्ज़ नमाज़ूं तोहफ़े में खणी आयो। बरकतुन जी रात आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पाक आहे। शबे महराज रहमतुन नेमतुन जी रात आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजूं निशानियूं ॾेखारियूं। बेशक अल्लाह ॿुधंदड़ ॾिसंदड़ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजूं निशानियूं ॾेखारियूं। बेशक अल्लाह ॿुधंदड़ ॾिसंदड़ आहे। हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत लाइ रमज़ान मुबारक जा रोज़ा तोहफ़े में खणी आयो। नेमतुन जी रात आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पाक आहे। शबे महराज रहमतुन नेमतुन जी रात आहे। अल्लाह जे नाले जो वसीलो वठां थो जेको रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। अल्लाह जे नाले जो वसीलो वठां थो जेको रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। महराज जी रात अज़ीमुल शान फज़ीलतुन जी रात आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पाक आहे। शबे महराज रहमतुन नेमतुन जी रात आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम तूं सभु ॼाणींदो तोखे सभु मालूम आहे। मिठूअ जूं आस उमेद पुॼाए मतिलब नेक मक़सद हासिल थियनि। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम तूं सभु ॼाणींदो तोखे सभु मालूम आहे। मिठूअ जूं आस उमेद पुॼाए मतिलब नेक मक़सद हासिल थियनि। हिन मुबारक रात जे सदके में दुआउनि खे क़बूल मक़बूल फरमाए। आमीन। महराज जी रात आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पाक आहे। शबे महराज रहमतुन नेमतुन जी रात आहे।